वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं न्यूयॉर्क में गडियल क़ौमुनि जी जनरल असेंबली जी साइड लाइन ते आलमी अॻवाननि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं इराक़ी हममनसब मोहम्मद शियाल सवादानी सां ऐं नेपाली वज़ीर आज़म KP शर्मा सां मुलाक़ातूं। गडियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान ऐं इराक़ विच में मज़बूत लाॻापनि खे सुठो साउंड करार ॾिनो ऐं पाकिस्तानी ज़ाइरीन लाइ हर साल थींदड़ इंतज़ामनि ते इराक़ी हुकूमत जी वाखाण कई। ॿिन्ही अॻवाननि ॿतरफ़ा लाॻापा वधण ते इतफ़ाक़ करे वरितो। गज़ा ते जारी इसराइली क़त्लेआम, ज़ुल्म, ॾाढ ऐं लखें इंसानी ज़िंदगियुनि जी तबाहीअ ते ॻणतीअ जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं नेपाली वज़ीर आज़म वापार, इक़्तिसादी ऐं सियाहत जे शोबनि में सहकार मज़बूत करण ते ज़ोर भरियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म ख़िताब में इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। फ़लस्तीन, लबनान ऐं कश्मीर जे मज़लूम अवाम जो केस दुनिया आॾो रखंदो। इस्लामोफोबिया ऐं मौसमियाती तब्दीलियुनि वारो मामलो ॿोथारियो वेंदो। वज़ीर आज़म केतिरनि ई आलमी ऐं इलाइक़ाई मसइलनि ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खे उजागर कंदो। लाहौर हाईकोर्ट नैब तरमीमनि जी सदारती ऑर्डिनेंस ख़िलाफ़ केस में वफ़ाक़ी हुकूमत ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत अटॉर्नी जनरल ईंदड़ ॿुधणीअ ते अदालती मुआवरत लाइ तलब कयो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सदारती ऑर्डिनेंस हंगामी सूरतहाल में ई जारी थी सघे थो, पर तरमीमूं PTI बानी ते दबाव विझण लाइ कई वयूं। नैब तरमीमुनि सां वॾा रेफरेंसिस मुतासिर थींदा, जंहिंसां डफ़ेड़ पैदा थींदा। अदालत खे इस्तदा आहे त सदारती ऑर्डिनेंस ज़रिए नैब तरमीमुनि खे कलअदम करार ॾिनो वञे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में सियाहत जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां मुल्क जे समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ पाकिस्तान जे सियाहती सलाहियतुनि मां फ़ाइदो हासिल करण जी ज़रूरत ते ज़ोर। सदर जो चवणु आहे त पाकिस्तान में सियाहत जा बेपनाह मौक़िया मौजूदु आहिनि। ख़िते जो ही हिसो हिकु भरपूर तारीख़ी विरसो रखे थो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त दुनिया में सियाहत हिकु मुतहरिक शोबे तौरु उभरी रही आहे। कुदरत पाकिस्तान के सरसब्ज़ मैदाननि, दरियाहनि ऐं जबलनि जे सिलसिले सां नवाज़ियो आहे। पाकिस्तान मोहनजोदड़ो, महरगढ़, हड़प्पा ऐं गंधरा जहिड़ियुनि क़ज़ीम तहज़ीबुनि ते ॿधलु आहे। हुकूमत सियाहत जी सनत में कारोबारी क़दमनि खे हथी ॾेई रही आहे। सियाहनि लाइ आसान वीज़ा निज़ाम आणे रहिया आहियूं। 126 मुल्कनि जा सियाह बिना फ़ीसिए फास्ट ट्रैक वीज़ा हासिल करे सघनि था। इस्लामाबाद हाईकोर्ट तहरीक इंसाफ़ जे अॻवान ऐं सेनेट जे अपोज़िशन लीडर सेनेटर शिबली फराज़ जो नालो हिकु भेरो ॿीहर एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां हिकु हफ़्ते अंदरि कढण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती हुकुम में चयो वियो आहे त अदालती हुकुम ते अमल दरामद न थियो त घरू सेक्रेटरी खे ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थियणो पवंदो। सरदार सालिह भूताणी जे घर ते छापे वारो मामलो। सिंध जे घरू खाते बलोचिस्तान हुकूमत खे लिखियल एहतिजाजी ख़त वापसि वठी छॾियो। घरू खाते जे ज़रियनि मूजिबि असांखे कंहिं क़िस्म जे वज़ाहत न घुरिजे। कराची शहर में पानी जे मसइले जे हिकु क़दम लाइ कया पिया वञनि। शहरनि खे तमामु जल्द मयारी पाणी मिलणु शुरू थी वेंदो। लाइन लॉसिस खे ख़तमु करण लाइ धाबेजी ते कमु हली रहियो आहे। हब डैम मां नवां कैनाल बि कढिया पिया वञनि। वफ़ाक़ी कराची में सीड़पकारी करण जी ज़रूरत आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जूं रिसर्च एंड इन्वेंशन सेंटर जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त आइनी अदालत वक़्त जी ज़रूरत आहे। समूरियूं जमायतूं आइनी अदालत ठाहिण जे हक़ में आहिनि। अदालतुनि में लखें केस इल्तिवा जो शिकार आहिनि। ग़रीबनि खे इंसाफ़ न मिली रहियो आहे। आइनी अदालतुनि जे ठाहिण खां पोइ अवाम खे जल्द इंसाफ़ मिली सघंदो। कानून ठाहिण पार्लियामेंट जो कमु आहे। पार्लियामेंट मुल्क जो वॾो इदारो आहे। खैबर पख्तूनख्वा में अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ख़राब आहे। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ सूबाई हुकूमत वटि का बि एजेंडा नाहे। सूबे में तालीम ऐं सिहत जो निज़ाम तबाह थी वियो आहे। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जो पिशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त बिलियन ट्री मनसूबो टिम्बर माफ़िया हवाले थी वियो आहे। बिलियन ट्री मनसूबे में अरबें रुपयनि जी करप्शन कई वई।
पंजाब के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात। इस्लामाबाद में बरसात सबब केतिराई बिजली जा फीडर ट्रिप थी विया। रावलपिंडी, इस्लामाबाद, झेलम, गुजरात ऐं हाफिज़ाबाद समेत मुख्तलिफ़ शहरनि में बरसात। सभ खां वधीक बरसात चकलाला में 124 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। बोकरा में 114 मिलीमीटर बरसात पई। आज़ाद कश्मीर के इलाइक़े ज़िलेबाग, बम्बीर, समाहिनी ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु बरसात। नेख्याल, आज़ाद कश्मीर ऐं ॿियनि इलाइक़नि में राति खां बरसात जारी। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में हेल ताईं 120 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। तंगवाणी भरिसां बलूचिस्तान वासी 2 ॼणा हथियारबंद थिया हुआ। गौसपुर लिंक रोड तां बलूचिस्तान के इलाइक़े सुई वेंदड़ कार के हथियारबंदनि रोके फायरिंग करे ॾिनी। हथियारबंद असदुल्ला बुक्की ऐं संदसि साथी खे अगवा करे विया। मदे जी भरिसां मच्छी जे तलाव ते तरसियल नौजवान मुबैना अगवा। 2 करोड़ भुंग तलब। ॻोठ बख्शू हुजण में मच्छी जी तलाव जे मालिक अनवर हुजण खे धाड़ियल अगवा करे विया। मुगवी जे वालिद मज़हर हुजण मूजिब धाड़ियलनि पुट जे मोबाइल नंबर तां फ़ोन करे 2 करोड़ भुंग घुरियो आहे। भुंग जी रक़म न ॾियण जी सूरत में पुट खे मारण जूं धमकियूं बि ॾिनियूं वयूं आहिनि।